जेकाबाद में शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी में बुनियादी सहूलियतुनि जी खोट ऐं टाइम घटि हुजण ख़िलाफ़ शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च करे प्रेस क्लब अॻियां पहुची धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि शहज़ाद शावाणी, जावेद अहमद, बिलावल बिरोही, अहमद रज़ा अबड़ो, इल्ताफ़ हुसैन अरबाणी, अब्दुल्ला खोसो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी में का बि बुनियादी सहूलियत मुहैया न कई वई आहे। लाइब्रेरी में पीअण जे पाणी जी, लाइटिंग, किताबनि जी खोट आहे। हिननि चयो त 3 महीननि खां लाइब्रेरी जे नाइब कासिदनि खे पघारूं न मिलियूं आहिनि ऐं लाइब्रेरी जो वक़्तु तमामु घटि आहे, जंहिं करे असां शागिर्द पढ़ी नथा सघूं। हिननि इंतिज़ामिया खां घुर कई त असांजा बुनियादी मुतालबा मंज़ूर कया विया आहिनि। हैदर मक्सी, इबरत न्यूज़, जेकाबाद।